बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां सुभान खोसो। अॼु असांजे स्टूडियो में उहा शख़्सियत सां गॾु आहे जेके सूबाई वज़ीर बि रहिया, कश्मीर मां MP बि चूंडिया, MNA बि रहिया, ऐं तव्हां असां इहे चई सघूं था त कश्मीर में अपोज़िशन जो जेको किरदारु अदा कनि था उहा शख़्सियत आहिनि मीर ग़ालिब हुसैन ख़ान डोमकी साहिबु। डोमकी साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। अॼु जे हिन प्रोग्राम में मीर साहिब सां सियासत तौरु कश्मीर जे मुख़्तलिफ़ मामलनि ते गुफ़्तगू कबी। शुरूआति कयूं था मीर साहिबु, सभ खां पहिरियां, छाकाणि त इलेक्शन जो सीज़न आहे, इलेक्शन जी तयारियूं ज़ोर शोर सां तव्हां बि कंदा हूंदव, त कश्मीर में हिन भेरे कहिड़ी पार्टी जे टिकट ते चूंड विढ़ंदो ऐं NA वारे जेको आहे त क़ौमी असेंबली वारी सीट ते चूंड पिया विढ़ो या सूबाई असेंबली वारी सीट ते? हिन महिल कहिड़े सीट ते असां इलेक्शन कॉन्टेस्ट कंदासीं क़ब्ल वक़्तु आहे, छो त असांजो जेको हिकिड़ो पैनल आहे, असां उन्हनि सां मशवरो करे लाहे अमल ठाहे पोइ बाक़ाइदा असां हिकिड़ो ऐलान कंदासीं ऐं इलेक्शन में ज़रूरु बीहंदासीं। पोइ उन में इन शइ खे मद्देनज़र रखी करे त नेशनल असेंबली में केरु वेंदो और सूबाई सीट ते केरु वेंदो, इन में सिर्फ़ु असां वटि जेको हाणे हिन महिल जेके तकबंदी थी आहे नई, जंहिंमें शिकारपुर जो बि तालको पूरो आयो आहे। हाणे हिन महीने जे 30 तारीख़ ते इलेक्शन कमीशन इस्लामाबाद फ़ैसिलो ॾींदी त छा तक जेके ठहिया आहिनि नवां उन ते इलेक्शन थींदी या इन में को चेंजिस इलेक्शन कमीशन जे तरफ़ खां ईंदी, छो त सभु जेके बि सियासी पार्टियूं या उन्हनि जा रहनुमा ज़िले शिकारपुर खां, जेकबाबाद ज़िले खां ऐं कंदकोट ऐं कश्मीर ज़िले खां सभु असां वियासीं उन में, त इन में इहो ईंदो फ़ैसिलो, उन में इहो लाइ अमल ठाहींदासीं ऐं उन्हनि में पैनल ठाहींदासीं। पोइ उन पैनल जे मुताबिक़ असां ॾिसंदासीं त कहिड़ी शख़्सियत सियासी NA ते वञे थी ऐं हेठि MPA ते वञे थी। सही। अच्छा मीर साहिबु, हिकु मार्केट में ॻाल्हियूं गर्दिश कनि थियूं त जेको आहे त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत या मक़ामी सतह ते जेके हाजी अब्दुल खोसो साहिबु आहिनि, मज़ारी साहिबु आहिनि, उन्हनि जी इहा ख़्वाहिश आहे, कोशिशि आहे त तव्हांखे कंहिं न कंहिं तरीक़े सां ठाहे वठनि, छाकाणि त हाणे उनजे मदे मुक़ाबिले कश्मीर में तव्हां ई आहियो। हुनजी इहा ख़्वाहिश आहे त तव्हांखे ठाहे करे जेको बि हुनजो उम्मीदवारु अचे उहो बिना मुक़ाबले थी सघे। छा इन्हनि ॻाल्हियुनि में का सदाकत आहे? अहिड़ी ॻाल्हि मां त न ॿुधी आहे, बाक़ी हाणे सियासत आहे, उन में ॻाल्हियूं हर को कंदो बि आहे ऐं पोइ ॻाल्हियूं कुझु ठहंदियूं बि आहिनि पॉलिटिकली और न बि ठहंदियूं आहिनि, पर हिन महिल ताईं न असां कंहिं धुर सां राब्तो कयो आहे, न ॿिए कंहिं असां सां राब्तो कयो आहे। इहो सियासत आहे, इन में अॻिते ॾिसजे त केरु कंहिं सां ठहे थो, केरु कंहिं सां नथो ठहे। बाक़ी अगरि मां सोचां या ॿिया सियासी रहनुमा सोचनि, मां पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि थो करां, कंदकोट कश्मीर जी, त हर को आज़ादु उमेदवारु वेंदो, ईअं मुंहिंजे ख़्याल में तमामु मुश्किल आहे, छो त असां वटि 3 सूबाई तक आहिनि, हिकु नेशनल असेंबली जी क़ौमी असेंबली जी सीट आहे। बिल्कुलु। त हुन में मुक़ाबला ई थींदा। बाक़ी को अगरि ईअं सोचे थो त असां इनखे ठाहे वठंदासीं या कंहिं तरीक़े सां असां आज़ादु उमेदवार थियूं, उहे पॉलिटिकली ॻाल्हियूं आहिनि वॾियूं। ईअं न आहे जो को आराम सां वञी वेहंदो और पंहिंजो ग्राउंड ख़ाली छॾींदो। सही। ईअं न थींदो, इलेक्शन कॉन्टेस्ट कबी और सभु कंदा। सही सर। अच्छा मीर साहिबु, हिकिड़ी ॻाल्हियूं इहे मार्केट में हलनि थियूं, जेको तव्हांजो माना मेन इत्तेहादी आहे सरदार शमशेर ख़ान मज़ारी साहिबु, ज़रिया ॿुधाइनि था त छाकाणि त हिननि जा जेके पाण में मज़ारी साहिब जो हिकिड़ो ग्रुप ओॾां, सरदार सलीम साहिब जो ग्रुप हिकिड़ो ओॾां रुझान वारे पासे बि आहे, उहो ऑलरेडी नून लीग में आहिनि, हिननि जो जेको भाउ हुयो उहो बि नून लीग में हो। ज़रिया ॿुधाइनि था नून लीग हुननि खे नथी छॾे त भई तव्हां बि असां सां गॾु हुजो, ऐं पाण में किन मामलात हुननि जूं ॻाल्हियूं हलनि थियूं। अगरि सुभाणे हू पाण में ठही था वञनि त पोइ तव्हांजे हितां जो छा थींदो? न, ईअं न आहे। नून लीग में त ख़ैर अञा ताईं कंहिं बि ऐलान न कयो आहे। असांजे सूबे सिंध में शायदि हिकिड़नि कयो आहे, उहे जीअं हाणे ताज़ो सूबे सिंध में नून लीग जो सूबे सिंध जो सदर थियो आहे बशीर मेमन साहिबु, हिकु वॾो तालीम याफ़्ता ऐं तजुर्बेगार माण्हू आहे, IG थी रहियो आहे। सो
ॾिसूं था त उहे केसि ताईं वञनि था, कहिड़े माण्हुनि खे आणनि था नून लीग में सूबे सिंध जे हवाले सां। ऐं नून लीग जो त मूंखे नथो लॻे एतिरो को ख़ासि इहो हुजे। जेके शख़्सियतूं आहिनि सियासी उहे खटाए सघनि थियूं, सही। बाक़ी आम वोट पूरे पाकिस्तान में हिन महिल अगरि आहे त सिर्फ़ु और सिर्फ़ु पाकिस्तान तहरीक इंसाफ़, उहो बि इमरान ख़ान सां आहे। सही ॻाल्हि आहे। बाक़ी ॿिए कंहिंजो सियासी हिन महिल वोट, कंहिंजो इमोशनल वोट जेको हुया, जीअं मोहतरमा बेनज़ीर जे वक़्त में पीपल्स पार्टी खे वोट हुया, उहा शइ हाणे सूबे सिंध में न रही आहे। ॾिसजे अॻिते छा थो थिए। बाक़ी नून लीग त जेको सूबो पंजाब खटींदो हो, तक़रीबन मां त ईअं चवां 100% या 80%, उहा नून लीग जी बि पंजाब में एतिरी न रही आहे। ख़ैबर पख्तूनख्वा में बि तव्हां ॾिसो त उते ई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे। हाणे इलेक्शन कहिड़े तरीक़े सां थिए थी, कीअं थिए थी, इहो वरी जॾहिं इलेक्शन थींदो या इन खां पहिरियों इहो ख़बर पइजी वेंदी। तव्हांजो त को नून लीग वञण जो इरादो न आहे न साईं? न, असांजो त को हाली को अहिड़ो इलाजु। अच्छा मीर साहिबु, थोरो हाणे माज़ी वारे पासे बि थोरो रुख़ था कयूं। मज़ारी साहिब सां तव्हांजो हिकिड़ो माना वॾनि खां वठी हिकिड़ो सिलसिलो रहियो अपोज़िशन वारो सियासत जे हवाले सां। वरी कुझु वक़्तु अहिड़ो आयो तव्हां मज़ारी साहिबु पाण में इतिहादी थियो, माना उहो वरी इतिहाद तकड़ में टुटी बि वियो। इहा बेवफ़ाई तव्हां कई या मज़ारी साहिबु कई साईं? वॾो इंट्रस्टिंग सवाल कयो आहे, दिलचस्प तव्हां। बेवफ़ा केरु आहे या केरु न आहे, उहो त तव्हां सरदार सलीम जान ख़ान खां पुछो। पर मां ॻाल्हाईंदो आहियां सही ऐं सिधो ऐं सच। इन ॻाल्हि में मां कुझु बि ॻाल्हाए सघां थो। हिन महिल मीडिया आहे और काफ़ी माण्हू उनखे ॾिसंदा बि सही। उनमें असां सरदार सलीम जान जी मदद कई ज़िले जे नाज़मी में। उहो ज़िले जो नाज़िम थियो, उन्हनि पंहिंजी बि वॾी कोशिशि वरिती। उनजो पंहिंजो जो ग्रुप हो उहो बि मिलिया, उनखे वोट मिलिया ऐं असां बि फुल मदद कई। उहो नाज़िम थी वियो ऐं बाद में वरी बाई इलेक्शन जॾहिं थी नेशनल असेंबली जी, उनमें उन्हनि मुंहिंजी मदद कई ऐं असां बि नेशनल असेंबली जी सीट खटीसीं, कामयाबु थियासीं। ओॾूं सरदार सलीम जान मज़ारी कामयाबु थियो, हिक ॿिए जी सपोर्ट में असां कामयाबु थियासीं। सही ॻाल्हि आहे। सो उन में काफ़ी अहिड़ा दोस्त हिन महिल जेके आहिनि, उहे नाराज़ बि थिया सरदार सलीम जान खां या असां खां, घणे भाङे सरदार सलीम जान खां, त तव्हां डोमकी साहिब सां इतिहाद छो कयो। सो उन में वफ़ा या बेवफ़ा केरु थियो, उहो चवंदा आहिनि त जिनखे वरी कुझु माल पाणी घणो अची वेंदो आहे त पोइ उनजूं अखियूं हिते न रहंदियूं आहिनि, उहे वरी टिकण ते ईंदियूं आहिनि मथे ते। असां फ़ुक़राई लॾे जा माण्हू, माशाअल्लाह, उहो त दुनिया खे ख़बर आहे कंहिं वटि केतिरो पैसो आहे केतिरो न आहे। हक़ लाल जी खाइजे त बहितर आहे, बाक़ी हर कंहिंजी मर्ज़ी। वफ़ादारी असां त पंहिंजी पूरी निभाई ऐं ज़बान ते निभाई, न कंहिंखे कसम ॾिनोसीं, न कसम खयोंसीं। सही। पोइ उन्हनि वरी वधीक पाण उनखां तव्हां कॾहिं पुछो उहे छा था चवनि। सही आहे। अच्छा मीर साहिबु, माना कश्मीर जे कुझु माण्हुनि जी इहा राय आहे त मीर ग़ालिब हुसैन खां डोमकी, छाकाणि तव्हांजो जेको मां इंट्रो में चयो तव्हां कश्मीर जी अपोज़िशन जा अॻुवान आहियो, जीअं ग़ालिब ख़ान खे अपोज़िशन जो किरदारु अदा करणु घुरिजे, ग़ालिब ख़ान उहो किरदारु अदा न पियो करे, छा हिन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? हाणे अगरि असां हिन महिल जेकी सिचुएशन आहे, पॉलिटिकली करंट सिचुएशन जेके असांजे मुल्क में आहे, वाक़ई असां एतिरो नथा करूं या न करे सघूं था, त उन ते मां वधीक न ॻाल्हाईंदुसि। माण्हू इन ॻाल्हि खे सम्झे सां, छो त मां हिन महिल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां मुंसलिक आहियां ऐं मां डिवीज़न लाड़काने जो तहरीक इंसाफ़ जो प्रेसिडेंट बि रहियो आहियां और इस्तीफ़ा बि मां पंहिंजे मर्ज़ी सां ॾिनी और इन में काफ़ी विया, असांखे का दबा न हुई। सही, अल्हम्दुलिल्लाह। न हाणे ताईं मूंखे पर्सनली कंहिंजी का दबा आहे, इहो अलाह गवाह आहे। कोई इनखे मञे या न मञे उहो उन्हनि जी मर्ज़ी। सही। लेकिन मूंखे को प्रेशर कंहिंजो बि न आहे और बिल्कुलु न आहे। सो इहा ॻाल्हि उन्हनि जी सही आहे, लेकिन कुझु मजबूरियूं, कुझु हालात, कुझु सियासी सिचुएशन हिन महिल जेकी हले थी मुल्क में, उनखे ॾिसी करे वाक़ई असां थोरो पाण डरो थिया आहियूं। पर हाणे जॾहिं इलेक्शन ईंदी
त उन में बाक़ाइदा हिसो वठिबो फुल, छो त इन में मां हिकिड़ो माण्हू आहे डिस्ट्रिक्ट में ऑपोज़िशन में, सरदार सलीम जान मज़ारी हुजे, हाजी अब्दुर्रऊफ़ कोसो हुजे, सरदार मीर आबिद ख़ान सुंदराणी हुजे, सरदार महबूब ख़ान बिजाराणी, उनजो सॻो सौटु मीर शबीर अली ख़ान जेको हाणे सूबाई वज़ीर बि रहियो, सो हेॾूं जखराणी सरदार, होॾूं चाचड़ जेके असगर ख़ान सां मुंसलिक आहिनि, और इहे जेकी बि क़ौमूं आहिनि इहे सभु हिन महल ताईं मुंहिंजे मुख़ालिफ़ आहिनि, जेके बि सरदार आहिनि। मां हिकु माण्हू उन्हनि खे फेस थो कयां, सिर्फ़ु बंगवार क़ौम जे सरदार अहमद अली ख़ान बंगवार मांसां वॾो निभायो, हिन महिल बि उहो मांसां गॾु आहे। बाक़ी हाणे क़ौमनि में कुझु ईंदा आहिनि, कुझु वेंदा आहिनि, ईअं बि आहे, हर जा हथ सिर्फ़ु असां वटि न आहे। सही आहे। अच्छा मीर साहब, मज़ारी साहब जी जेका दावा आहे त भई तव्हांजे बिरादरी मां हुन खोड़ वॾो जेको तव्हांजो हल्को अहबाब आहे उहो टोड़े पंहिंजा उहे हिमायती पैदा कया आहिनि, तव्हां बि उनजे जेको माना हल्को अहबाब आहे उन मां का टोड़ कई आहे? असां अॻे बि टोड़ कई आहे ऐं हाणे बि टोड़ कई आहे, ऐं इलेक्शन में इहो ख़बरां पवंदियूं त असां केतिरी टोड़ कई आहे, छो त हिन महिल जेकी सियासी हालात आहिनि इंतिज़ामिया सां अञा उहे माण्हू लाॻापा मतिलबु पोस्टिंग्स ते आहिनि, पुलिस जे हवाले सां या रेवेन्यू जे पंहिंजो हवाले सां। बिल्कुलु ईअं, हा। सो इन लाइ जेके माण्हू हिकिड़ा आहिनि उहे इनडायरेक्ट वे में असां ॾे अची विया, ऐं इनशाअल्लाह जॾहिं इलेक्शन थींदी त बाक़ाइदा उहे ज़ाहिर थींदा। असां बि उन्हनि जा वाक़ई घणा टोड़िया आहिनि। अच्छा मीर साहब, चाचड़ बिरादरी जो वोट तव्हांजे 4 में PS 4 में हुयो ऐं गोला बिरादरी जो PS 4 में वोट हुयो, इहो हिन भेरे ॿुधाइनि था त इहो घणो जेको वोट आहे हिननि जो PS 5 में हलियो वियो आहे, इहो इन्हनि बिरादरियुनि जी रज़ामंदी सां वियो आहे या जेके कश्मीर जा सियासी भोतार आहिनि उन्हनि हिननि खे पाण खां परे कयो आहे? इहो मामिलो छा आहे? थोरो इहो त मूंखे हाणे ख़बर न आहे, उहो सियासी भोतारनि खां तव्हां ज़रूरु हिकु ॾींहुं पंहिंजो पुछंदो। बाक़ी आम आवाम जेकी आहे, जेकी असां पंहिंजे ज़िले जी ॻाल्हि था करूं, घणे भाङे मतिलबु 50% जेके मां चवां थो 50 to 60%, 50% या लेस देन 50% जेके आहिनि उहे सरदारनि जे हुन में आहिनि, और उन्हनि वीचारनि खे को फ़र्क़ु न आहे त कोई तक काॾे वञे या काॾे वञे। सही। और उन्हनि खे एतिरो असांजे इलाइक़े में शऊर बि न आहे, तालीम बि न आहे। पर हाणे जेको नौजवान नसल आहे, चाहे कहिड़े बि क़ौम सां तालुक़ रखे थो, चाहे उहो 8 दर्जा पढ़ियल आहे, 10 दर्जा पढ़ियल आहे, उन्हनि खे शऊर इन लाइ आयो आहे जो कोई जेको सोशल मीडिया आहे, उन्हनि वटि कचे में वञो बि उन्हनि वटि इहे सोशल मीडिया, इहे मोबाइल्स वग़ैरह आहिनि जेके पूरी दुनिया खे ॿुधनि था, माण्हुनि खे ॿुधनि था, शऊर अची वियो आहे उन्हनि खे। अॻियां जेको हुया बुज़ुर्ग, उहो जीअं उन्हनि खे जीअं सरदार चवंदा हुआ उहे कंदा हुआ, हाणे बि ईअं आहे, पर एतिरो न रहियो आहे। सरदारनि जी पंहिंजे जात ते हर क़ौम इज़त ज़रूरु कंदी आहे, लेकिन जेको नौजवान लिखियलु पढ़ियलु तबिको आहे या बाशऊर तबिको आहे, उहो ईअं हाणे इस्तेमालु इनशाअल्लाह इन इलेक्शन में कोन थींदो। अच्छा मीर साहब, वॾे अरसे में थोरे अरसे में माना कश्मीर जूं हालतूं ख़राब थियूं, ज़िले जूं बदअमनी, पोइ वरी ऑपरेशन जो फ़ैसिलो थियो आहे। हाणे ऑपरेशन जे हवाले सां बि जेका कानून लागू कंदड़ इदारा आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो किरदारु आहे उहो अदा कनि पिया। इन सॼे मामले खे तव्हां कीअं था ॾिसो? इनमें जॾहिं रेंजर्स खे इहो मिलियो आहे सारो, त उनमें जेको रोड आहे शिकारपुर खां वठी असांजो मेन रोड जिते अगवा थींदा माण्हू, फायरिंग में मारींदा बि हुया, हिते त तक़रीबन मां चवां थो त हाणे 98% हिन महिल अमन थी वियो आहे। और रातनि जो बि हाणे गाॾियूं या ट्रकां बसां हलनि थियूं, एतिरे क़दुरु न पर हलनि थियूं। अॻे त का मोटरसाइकिल बि नज़र न ईंदी हुई। सही। इहो अमन त बाक़ाइदा रेंजर जे अचण खां पोइ वाक़ई बहाल थियो आहे। इहो इलाइक़े जो
जा माण्हू जेके आहिनि हर हिकु माण्हू खे ख़बर आहे। बाक़ी रही कचे में जेके रहनि था उहे अञा ताईं ओॾे का रेंजर न वई आहे, कुझु ऑपरेशन थिया आहिनि और आहिस्ता आहिस्ता स्टेप बाय स्टेप जेकी आहिनि इहे अॻिते वेंदा ऐं कचे में बि वेंदा और उते बि ऑपरेशन था। ॿुधो इहो आहे त उते बि पिकेट्स लॻंदा और जॾहिं रेंजर जा पिकेट लॻी विया बंदनि ते त पोइ इंशा अल्लाह ताला वॾी अमन बहाल वॾो थींदो ऐं माण्हू बि ख़ुशहाल थी वेंदा। अच्छा मीर साहब, आख़िरी सुवाल आहे, कश्मीर जेके सियासतदान आहिनि तव्हां समेत इन्हनि में जेको आहे त ख़ासि तौर सहाफ़ती जेका माना उन्हनि जे लाइ हक़ में कुझु थी वञे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। ऐं अगरि हीअं थो थिए थोरो माना कंहिं साफ़ इहो तर्ज़ इहो बर्दाश्त खणी सवली सिंधी में चऊं कश्मीर सियासतदान में छो न आहे? मां में त बर्दाश्त आहे, मां अॼु ताईं तव्हां साफ़िन का अहिड़ी ॻाल्हि ई न पुछे जो मां कावड़ अचे। बाक़ी हाणे ॾिसो न हर तबिके में त हिकिड़ा माण्हू सही बि हूंदा आहिनि, हिकिड़ा न बि हूंदा आहिनि, त हुन में ईअं त आहे ऐं ईअं रहंदो। चाहे सियासतदान हुजे, चाहे बैरोक्रेट हुजे, चाहे कंहिं बि शोबे सां तालुक़ रखंदड़ पूरे मुल्क में को इंसान हुजे, कावड़ दर कंहिंखे ईंदी आहे ग़लति ॻाल्हि ते। अगरि मां को ग़लति ॻाल्हि करां साफ़ियुनि खे कावड़ ईंदी। अगरि साफ़ी को अहिड़ा सहाफ़ी जेको वन साइडेड थी करे क्वेश्चनिंग करनि, सवाल जवाब करनि, त मां त सम्झी वेंदुमि त हे मूंखे छा थो चवे, छो थो चवे, कंहिंजे ज़बान थो ॻाल्हाए, त उनमें पोइ थोरी कावड़ ईंदी आहे। उनमें तव्हां बि माइंड न कंदा कयो। वॾी महिरबानी मीर साहब। तव्हां जी नाज़रीन, तव्हां जेको आहे त अॻूणे सूबाई वज़ीर मीर ग़ालिब हुसैन ख़ान डोमकी जी गुफ़्तगू ॿुधी आहे। हुननि जो चवणु आहे त हिन भेरे हू हिकु भेरो ॿीहर कश्मीर में जीअं ऑपोजिशन जो किरदारु अदा कनि पिया, ईअं ई कंदा रहंदा ऐं इन सां गॾु गॾु जेके आहे चूंडनि वारो सिलसिलो आहे उन में जेके उन्हनि जा इतिहादी आहिनि उन्हनि सां सलाह मशवरे खां पोइ कहिड़ी सीट ते इहो त कन्फर्म आहे त उहे इलेक्शन ज़रूरु विढ़ंदा, पर कहिड़े तक ते कहिड़ो हुनजो जेको दोस्त आहे उहो बीहंदो इहो फ़ैसिलो अञा हिननि न कयो आहे।